अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां वंजो मेज़बान नियाज़ चनो। नाज़रीन, कराची सिंध जो गादी वारो शहर आहे। कराची में जहिड़े नमूने कल्ह असांखे इंतहाई ॾुखाईंदड़ मंज़र नज़र आया, उन जे नतीजे में मोहब्बत सिंध रैली जे नाले ते निकितल हज़ारे सिंधियुनि जे मथां जेका फायरिंग कई वई, नतीजे में औरतुनि समेत 13 माण्हू शहीद थी विया हिन रैली में। असां पंहिंजे ॾोके प्रोग्राम में कल्ह के इन वाक़े खां पोइ जेका सूरत हाल पैदा थियल आहे, अॼु सॼी सिंध में इन वाक़े ख़िलाफ़ हड़ताल बि कई वई, पर मजमूई तौर ते असां इन प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त कल्ह जेको वाक़ियो पेश आयो, छा इन वाक़े जा 12 मई जे सान्हे वांगुरु या नश्तर पार्क में थियल हमले वांगुरु या इन खां पोइ जेके कराची में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हमला थिया आहिनि, उन वांगुरु ई हिननि जा बि ज़िम्मेवार या जवाबदार गिरफ़्तार थी सघंदा या न। अॼोके प्रोग्राम में इन मामले ते बि गुफ़्तगू कंदासीं, छाकाणि त अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि थियो आहे, जंहिंमें इन मोहब्बत सिंध रैली जेका अवामी तहरीक ऐं कराची सिटी अलायंस जी मेज़बानी हेठि कढी वई, उन रैली ते जेका फायरिंग थी, उन में 13 माण्हू जेके शहीद थी विया, उनजी जांच लाइ मखदूम अमीन फ़हीम जी सरबराही में हिकु कमेटी बि जोड़ी वई आहे, जेका इन मामले जी जांच कंदी। गॾोगॾु वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जी सदारत में बि हिकिड़ो अहम इजलास थियो, जंहिंमें इन मामले जी अदालती जांच कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ॿिए पासे अॼु सॼी सिंध इन वाक़े जे सोग में बंदि रही। तमामु घणो एहतजाज रिकॉर्ड करायो वियो कॉम्प्रेस कारकुननि तरफ़ां, जेको कल्ह कराची में सिंध सां मोहब्बत जे इज़हार तौरु जेका रैली निकिती, उन में जेका फायरिंग कई वई, नतीजे में 13 माण्हू मारिजी विया। अॼु उन जे रद्द अमल तौरु या उन जे एहतजाज तौरु जेको सॼी सिंध बंदि रही, उन ते बि असां गुफ़्तगू करण जी कोशिशि कंदासीं। पर सभ खां वधीक अहमियत जोॻो सुवालु इहो आहे त छा 12 मई जे सान्हे या नश्तर पार्क ते थियल हमले जीअं जेके बि वाक़िया थिया आहिनि हिन मुल्क जी तारीख़ में या ख़ासि तौरु कराची में, ही वाक़ियो बि जंहिंमें मोहब्बत सिंध रैली मथां फायरिंग कई वई, उन जा बि ज़िम्मेवार ऐं जवाबदार ज़ाहिर बि थी सघंदा या न, इन ते असां अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। हाणे कराची जे रोडनि ते कल्ह मोहब्बत सिंध रैली दौरान जीअं सिंधी माण्हुनि खे रत सां वेंझारियो वियो, इहे यकीननि तव्हां मंज़र पाण बि टीवी स्क्रीन ते ॾिठा, ऐं उन सां गॾोगॾु जिन गाॾियुनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो या उन खां पोइ जेका अफ़रा तफ़री वारी सूरत हाल पैदा कई वई, उहा यकीननि तव्हां पाण ॾिठी। हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते ॻाल्हाइण लाइ मौजूदु आहे अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ पलीजो साहब। अस्सलाम वालेकुम पलीजो साहब। वालेकुम सलाम। पलीजो साहब, अॼु कल्ह जेको वाक़ियो पेश आयो, यकीननि हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इहो हिन मुल्क जी सियासी तारीख़ में हिकिड़ी पंहिंजी जाइ ठाहे वियो आहे, ऐं जीअं कल्ह चयो पियो वियो त 12 मई जी यादि ताज़ी थी विया, इहा बि पंहिंजी यादि ॻाल्हि बरक़रार। अॼु वफ़ाक़ी काबीना इन मामले जी जांच लाइ मखदूम अमीन फ़हीम जी सरबराही में हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे। तव्हांखे लॻे थो त हुकूमत सीरियस आहे इन मामले में? जेका तव्हांजी पंहिंजी डिमांड हुई, तव्हांखे इन मामले ते एतमाद आहे त इहे माण्हू ज़िम्मेवार ज़ाहिर थींदा? अदा हाणे हिकिड़ो त आऊं तव्हांखे तव्हांजी आवाज़ ॿुधी मूं सुञातो आहे त इहो जेको आवाज़ मुंहिंजे कननि में गूंजे पियो, इहो कल्ह मूंसां एम ए जिना रोड ते ऐं आया चंद्रीगढ़ रोड जी घिटियुनि में पंहिंजी कैमरा सां ऐं माइक सां गॾु तव्हां सिंध जे उन आवाज़ खे रिकॉर्ड करण लाइ, एहतजाज लाइ तव्हां पाण मैदान ते हो, तव्हां पाण ॾिठो त छा थियो? ॿियो हिसो इहो आहे त अॼु असांजी जेकॾहिं हू ज़रूरु संजीदा हुजनि हा, त अॼु अवामी तहरीक जे हिन पुरअमन हड़ताल में सखर मां असांजे हाकिम जतोई ऐं असांजे दोस्त नबी बख़्श भुटे ऐं असांजे दोस्त मुस्तफ़ा हिंगोर जेके गिरफ़्तार कयो वियो आहे, जाम साहब मां लाल शर, मलूक सोलंगी ऐं ॿिया दोस्त बहादुर ऐं ॿिया गिरफ़्तार कया विया आहिनि, ऐं साजिद गोरीलो असांजो दोस्त, उहो असांजो कराची मां गिरफ़्तार कयो आहे, हुनजे घर ते रेंजर्स छापो वियो आहे। सॼे सिंध में अवामी तहरीक जूं गिरफ़्तारियूं पियूं कयूं वञनि। जेके कुठा आहिनि, जिन खे क़तल कयो वियो आहे ऐं जिन खे शिकार कयो वियो आहे, उहे शिकारी आज़ादु आहिनि, ऐं जेके शिकार बनाया विया आहिनि उहे गिरफ़्तार पिया थियनि। ऐं रहमान मलिक साहब जेको किरदारु पियो अदा करे हिकु लिसानी दहशतगर्द तंज़ीम जे सेक्टर इंचार्ज वारो, उहो जांच इहा पियो कराए त मोटरसाइकिल कंहिं जेके 13 माण्हू शहीद थी विया, असांजी भेण ग़ज़ाला सिद्दीकी, असांजो भाउ सतार उनड़, असांजो भाउ शबीर बुलेदी, असांजी भेण आमना पलीजो, असांजी भेण शरीफ़, असांजा चकराकोट जा भाउर, असांजा कच्छी भाउर, उहे जेके शहीद थिया उहे छुटा। ही फतफते जी इंक्वायरी पियो करे रहमान मलिक, पाकिस्तान जो इंटीरियर मिनिस्टर, फतफते जी इंक्वायरी लाइ लथो आहे। ही उहो माण्हू आहे जेको बेनज़ीर साहिब आके शहादत लाइ अकेलो छॾे गाॾी खणी भॼी वियो, उहो वेठो आहे। हाणे ॿी ॻाल्हि त जेका मखदूम अमीन फ़हीम साहब जी सरबराही में पीपुल्स पार्टी कमेटी तश्कील ॾिनी आहे, मखदूम अमीन फ़हीम साहब सिंध जो फर्ज़ंद आहे ऐं मखदूम तालिबुल मौला जहिड़े अज़ीम माण्हूअ जो इल्मी अदबी शख़्सियत जो फर्ज़ंद आहे। आउं उन खां तवक़ रखंदुसि मखदूम अमीन फ़हीम साहब खां
त उहे सिंध जे उन हलाली पुटनि वारो किरदारु अदा कंदो जेको अॼु ज़फर अली शाह MNA कयो आहे, जेको नवाब यूसुफ तालपुर कयो आहे। तव्हां मुतमिन आहियो इन हद ताईं त मखदूम अमीन फ़हीम जी सरबराही में जेका कमेटी जोड़ी वई आहे, तव्हां उन हद ताईं मुतमिन आहियो? छाकाणि त कल्ह जॾहिं तव्हां धरनो हणी वेठल आहियो, यकीनन तव्हां सां असांजी ॻाल्हि ॿोल उते बि थी, तव्हांजी पंहिंजी इहा डिमांड हुई रोड ते वेठे बि त हिकिड़ी इन मामले जी जांच थिए, जेके ज़िम्मेवार उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल थिए, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। त माना हीउ जेको गवर्नमेंट जो क़दम आहे, तव्हां इनखे साराहियो पिया? इनखे न साराहियां कोन पियो, टिनि हिसनि में पियो ॾिसां। जीअं चीफ जस्टिस साहिब अॼु बलोचिस्तान केस में चयो आहे न, चीफ जस्टिस साहिब छा चयो आहे? चयो अथसि जंहिं घर में बाहि लॻियल हूंदी आहे पहिरीं बाहि विसाइबी आहे, पोइ तमीर शुरू कबी आहे। त जेकॾहिं हींअर हड़ताल असांजी आहे, उहे माण्हू छॾिया वञनि, कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ भले तहक़ीक़ कनि, पर जेके ज़ख़्मी पिया आहिनि सिविल हॉस्पिटल में उनजो इलाज थिए, ऐं हर मक़तूल जे वारसनि खे 50 लख ऐं हर ज़ख़्मीअ जे वारसनि खे 30 लख रुपया फौरन इमदाद जो ऐलान कयो वञे, पोइ लॻंदो त इहे संजीदा आहिनि, पोइ भले कातिलनि खे वेठा ॻोल्हीनि, पर पहिरीं मक़तूलनि जा धणी त थियनि। सही। अच्छा परेश साहब, कल्ह ताईं जेके स्टेटमेंट गवर्नमेंट जे तरफ़ां साम्हूं अचनि पियूं, उन में त इहो त बिना परमिशन जे रैली कढी वई, पुलिस उन्हनि खे ॾिनी वई, उन खां पोइ इहो बि चयो वियो त बिना परमिशन जे रैली कढण कानून जी भञकड़ी कई वई आहे। अॼु वरी पीपुल्स पार्टी जे पंहिंजे मौक़िफ़ में हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु साम्हूं आयो आहे, त तव्हांखे छा थो लॻे त जेकॾहिं वफ़ाक़ी काबीना हिन मामले खे सीरियस ॾिठो आहे ऐं वॾो वज़ीर अदालती जांच कराइण जो ऐलान करे चुको आहे, त तव्हां हीउ ओचितो ओचितो मौक़िफ़ में तब्दीली छा वाक़ई बि या तव्हांखे छा थो लॻे त कहिड़े तरीक़े जे करे इहा आई? हुन में इन करे त पीपुल्स पार्टी बि सॼी का सॼी इनकम जे हवाले त कान्हे, उन में बि केतिरा ई अहिड़ा माण्हू हूंदा जिन दर्द महसूसु कयो हूंदो, सिंधी न्याणियूं कुसजनि पियूं, पीपुल्स पार्टी में बि के बाज़मीर माण्हू हूंदा, उहे ज़रूरु सोचींदा हूंदा। ॿियो हिसो इहो आहे त का शइ कमेटियुनि जे हवाले कबी आहे त उहा दफ़न थी वेंदी आहे। टियों हिसो हिन ॻाल्हि सॼीअ जो इहो आहे त हिन सॼी कारकर्दगी में जेका पुलिस हुई, उहो जेको सरफराज़ SSP आहे, उन सां मूं पाण ॻाल्हायो, DSP नासिर सां मूं पाण ॻाल्हायो, ऐं जेको जमाल मुस्तफ़ा काज़ी DCO आहे, उन खां दरख़्वास्त रिसीव कराई वई हुई, जेका असांजे मरकज़ी अॻवाननि अब्दुल्ला बप्पड़, ख़ालिद तुलियो ऐं मुज़फ़र मज़हर राउज ऐं सतार गोपांग वटि आहे, उहा मीडिया वटि पेश करे सघूं था, जेका रिसीव थियल आहे DCO ऑफिस मां इन रैलीअ जे सिलसिले में। तंहिंजे करे इहा कूड़ पिया ॻाल्हायूं, कल्ह उन्हनि खे ख़बर आहे त हिन वटि सबूत आहे, तंहिंजे करे कूड़ त हथु खणी विया आहिनि। सही। अच्छा परेश साहब, तव्हां जेको मूं शुरूआती तौर तां खां सवाल पुछण जी कोशिशि कई, 12 मई जो ज़िक्र बि कल्ह तमामु घणो मीडिया ते हाईलाइट थियो, त उनजी यादि हिकिड़ी ताज़ी कई वई आहे, जहिड़े नमूने फायरिंग थी, माण्हू शहीद थिया, ज़ख़्मी थिया या गाॾियूं साड़ियूं वियूं, त मजमूई तौर ते वरी तव्हां खां जेकॾहिं मां इहो सवाल पुछां त तव्हां कल्ह जेको वाक़ियो पेश आयो, इहो तारीख़ जो हिसो त बणिजी वियो, पर तव्हांखे इहा उमेद आहे त जेका संजीदगी इन सॼे प्रेशर डेवलप थियण खां पोइ हुकूमत ॾेखारी आहे, वाक़ई बि जेके असुल ज़िम्मेवार माण्हू आहिनि उहे पधरा थी सघंदा मौजूदा हालतुनि में, जेका पॉलिटिकली तव्हांखे बि ॼाण आहे? अदा बिल्कुलु ई पधरा करण में जेकर चाहिनि त हिकिड़ो SHO पधरा करे सघे थो। 12 मई जे कातिलनि खे गिरफ़्तार हिकिड़ो SHO करे सघियो थिए, पर ही कातिलनि खे गिरफ़्तार करण में दिलचस्प ऐं नियत ॾिनी हुजे न, तंहिंजे करे पर हिकु असांजो मक़सदु कातिलनि जी गिरफ़्तारी बि आहे, पर असांजो उन खां वॾो मक़सदु आहे त सिंध जो विरहाङो थियणु न ॾींदासीं। अॼु जीअं हिकिड़े सिंध जे वॾे अदीब, चोटी जे अदीब मूंखे मैसेज कयो आहे, उन मैसेज तहत उन मूंखे चयो आहे त कल्ह तव्हां जाननि जो नज़रानो ॾेई तव्हां सिंध जे विरहाङे जे मनसूबे खे दफ़न करे छॾियो। तंहिंजे करे तव्हां ॾिठो अॼु जिते हड़ताल आहे उते कंहिं हिकिड़े उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउ जो कंहिं बि जाइ ते नालो बि न खयो वियो आहे। छो त सिंधी माण्हुनि जी दानाई आहे, उहे सम्झनि था त ही वॾी जिदोजहद आहे, दहशतगर्दनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ में फ़र्क़ु कबो, असीं दहशतगर्दनि खे अकेलो कंदासीं ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं पाकिस्तान जे पुरअमन माण्हुनि सां गॾु हूंदासीं, ऐं 12 मई वांगुरु ही मामिलो दहशतगर्दनि जे ॻिची में हूंदो ऐं पाकिस्तान जे मोह पे वतन माण्हू इन वाक़े जे सहारे इन्हनि दहशतगर्दनि खे दीवार सां लॻाईंदा। ठीकु आहे। अच्छा परेश साहब, आख़िरी सवाल तव्हां खां असांजो इहो हूंदो त अॼु ताईं जंहिं वक़्तु ई मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयां पियो त यकीनन सॼी सिंध में हड़ताल बि थी आहे ऐं भरपूर क़िस्म जो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे कल्ह के वाक़े जे हवाले सां, पर इन खां सवाइ बि माण्हुनि में हिकिड़ो सोग आहे त मजमूई तौर ते जिन पार्टियुनि जे मथां एलिगेशन कल्ह खां वठी तव्हांजा बि लॻनि पिया या जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं, समूरनि पार्टियुनि पारां जेके तव्हां कल्ह ॻाल्हियूं ज़ाहिर कयूं, उन्हनि बि हिकिड़ी वाज़े तरदीद कई आहे, मुज़म्मत बि कई आहे त उन वाक़े सां असांजो को तालुक़ु कोन्हे। तव्हांखे लॻे थो त जेके कातिल आहिनि या जेके मक़तूल आहिनि, मक़तूलनि जी सुञाणप त थी वई आहे पर कातिलनि जी सुञाणप अञा ताईं न थी सघी आहे, त इन जे पुठियां बि को अहिड़ो ॿियो माण्हू त न आहे, ॿी का कुवत त न आहे जेका इहो सॼो फ़ाइदो वठे पई हिन मामले जो? अदा कातिलनि जी सुञाणप त थी वई आहे, अॼोकी उम्मत अख़बार पढ़ी ॾिसो,
उन्हनि ते लिखियो आहे त कहिड़ी सिंध हुकूमत जी इतादी दहशतगर्द तंज़ीम जा मलेशिया मां स्क्वाड घुरायो वियो। रन छोड़ लाइन जे स्क्वाड ऐं यूनिट इंचार्ज ऐं सर्किल इंचार्ज जी क़यादत में सिधियूं गोलियूं वसाई वयूं ऐं उन्हनि जी पार्टी राति खां उन्हनि दहशतगर्दनि खे प्रोटेक्ट पई करे ऐं उहा ई मुहाजिर सूबे तहरीक सां जंहिं बि टॉक शो में वेंदी आहे तॾहिं उहा ई दहशतगर्दनि जी पार्टी चवंदी आहे त इनकी बातें बि सुन ले। तंहिंजे करे ही बीजेपी वांगुरु अॻियां पंहिंजो चहिरो रखियो अथनि शिवसेना जो, पोयां पाण बीजेपी थी शिवसेना खे मदद पिया कनि। इहे दहशतगर्द उहे ई आहिनि जिन 12 मई जो वाक़ियो कयो, 9 अप्रैल कयूं, कारसाज़ ते बेनज़ीर साहिबा जे जुलूस में बिजलियूं बंदि कयूं, सुन्नी तारीख़ ते बमबारी कयूं, चीफ जस्टिस खे क़ैद कयूं, इमरान ख़ान जे अचण ते पाबंदी विधऊं, नवाज़ कंडराणी खे शहीद कयूं ऐं बलोचनि, पश्तूननि, सिंधियुनि, पंजाबियुनि ऐं सराइकियुनि जो जिन रतु वहायो उहे साॻिया दहशतगर्द में मुलविस आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी अयाज़ लतीफ़ अली जो साहब, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, अयाज़ लतीफ़ अली जो अवामी तहरीक